हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूर नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। मारू मिट मनी रजा सबई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मोह बचींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारो मजन हिकिड़ो। हमदई सलात खां बाद काबिले तकरीम ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाई, अल्हम्दुलिल्लाह असांजे आयल मेहमान बिरादरम मोहतरम जनाब साईं हाफिज मुफ्ती शाहनवाज मद्दज़िल्लहुल आली खां सुठो वाइल ॿुधायो, साईं जी तारीफ़ कई। अल्लाह साईं संदसि इल्म में बरकत रहमत फरमाए। आमीन। ऐं साईं मुफ्ती साहब जन अॼोके जलसे जो अवांखे तारुफ़ भी कराए। मूं बाबा जे ख़िदमत में कुरान जी मशहूर आयत करीमा तिलावत कई।
उन्हीं जो तर्जुमो तफसीर अवांजी खिदमत में अर्ज कंदुसि। पर जेतिरियूं मूंखे फरमाइशूं कयूं वयूं उन हिसाब सां मगरिब वो जेतिरो रब हलायो अवांजी खिदमत में अर्ज कंदुसि। अवां सां गॾु असांजी ख़ास तौर जन दोस्तनि ही प्रोग्राम कयो आहे। अल्लाह साईं सभिनी जी हाज़िरी मदीने जे साईं जी बारगाह में क़बूल अवां सॼी जमात खे अल्लाह त मदीने जे साईं फरमायो ज़य्यिनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वञे। सुभान अल्लाह। अहिड़ा जो कयो अथमि त साईं जो अॻ में मीलाद बयान कयो। मीलाद उन खां पोइ जेको रब चवरायो उन जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। सल्लल्लाहु रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कद जाकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह पाक फरमायो बेशक आयो तव्हां वटि तव्हां जे रब पारां शान वारो अज़मत वारो नूर ऐं रोशन किताब। किताब खां मुराद त नंढड़ा ॿार बि सम्झी वेंदा आहिनि त क़ुरान शरीफ़ आहे। पर नूर वारे मामले में इख्तिलाफ आहे। सुन्नत जमायत जा जेके भी आलिम वली आहिनि उन्हनि सभिनी जो मुतफ़क़ा फ़ैसिलो आहे इन आयत में नूर खां मुराद असां तव्हांजो मिठड़ो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़हन नशीन कजो। असांजो रब अज़ली भी आहे अबदी भी आहे। इन जी माना हमेशा खां पोइ जीअं अल्लाह जी ज़ात अकेली ऐं हमेशा खां ईअं अल्लाह साईं जूं जेके भी सिफ़तूं आहिनि उहे भी अज़ल खां रहीमात शुरू खां राज़का शुरू खां शिफ़ा ॾियण वारो शुरू खां मारण ॼाणण जूं सिफ़तूं शुरू खां। पर अकेलो रब हुयो रहम करे त कंहिंजे करे
शिफा दे त कंहिंखे ॾे, खाराए त कंहिंखे खाराए, इहो केरु बि कोन्हे। पोइ अल्लाह साईं इरादो फरमायो त मां पंहिंजी मखलूक पैदा कयां, कहीं ते रहम कया, कहीं बीमार खे शिफा ॾिया, कंहिंखे खाराया प्यारिया। इहो इरादो करे अल्लाह पंहिंजी मखलूक खे पैदा फरमायो। उन मखलूक में सभ खां अॻ में अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात पंहिंजे हबीब जो नूर पैदा फरमायो। पोइ महबूब जे नूर मां अल्लाह पाक अॻ में 18,000 जहान पैदा फरमाया। पर वॾा जहान ताईं महबूब जे नूर मां रब पैदा फरमाया। अॻ में महबूब जो नूर, वो साईं जे नूर मां ॿई जहान ख़लक़। उर्दू जो आशिक जो फरमाए कि ये चांद सितारे और सूरज सब तेरी जिया से रोशन है। ये चांद सितारे और सूरज तेरी जिया से रोशन है, हर जर्रे जर्रे में है जलवा तेरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अब तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात दा बरकात बई जान महबूब जे नूर मां पैदा फरमाया। ओ अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब अवां मूं वटि तरसी पो। करोड़े साल अल्लाह पंहिंजी बारगाह में तरसायो, जेसि ताईं ॿिया नबी दुनिया में कम कंदा रहिया, अल्लाह जी तौहीद बयान कंदा रहिया, महबूब जी रिसालत बयान कंदा रहिया। करोड़े साल अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे नूर खे पाण वटि रहायो। अॻ में असांजे मोदी साहब तकलीफ़ कई, जिब्राईल जी उम्र वारो के बयान फरमाई। सुभान अल्लाह। इते भी ये दलील आहे त जॾहिं जिब्राईल अमीन खे अल्लाह पैदा कयो, पोइ जॾहिं महबूब जी बारगाह में आयो त अल्लाह पाक जे हबीब पुछो जिब्राईल तुंहिंजी उम्र घणी आहे? जिब्राईल अर्ज़ कयो साईं मुंहिंजी उम्र तमाम घणी आहे। साईं फरमायो को अंदाज़ो कि अंदाज़ो कोन्हे, वॾी उम्र। साईं फरमायो को ॼाण को कुझु न। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आहे, ये पाण वटि अॻ में तारीख़ पैदा छो लिखंदा, हाणे अञा कुझु शौर आयो आहे। पोइ जेकॾहिं से हाफ़िज़ अरबाब वियो शनाख्ती कार्ड बनाइण, कोई पुछंदा उम्र घणी आहे, अदा उम्र त मूंखे यादि कान्हे, 12 में लिखंदा कोन आहे। पोइ इहे वरी ऑफिसर पुछंदा त तोखे वाणियुनि वारी भाॼी यादि आहे? पाकिस्तान हिंदुस्तान जुदा थियो इहो यादि आहे? फिलानी बोर्ड यादि आहे? हाउस याद केतिरो है अटकल अंदाज़ एतिरो एतिरो हूंदो। अब हा तुंहिंजी पोइ भला 1970 पैदा थियो। उन हिसाब त महबूबनि फरमायो त तव्हां पंहिंजी का निशानी ॿुधायो, अंदाज़ो मां पाणी थो लॻायां।
जिब्राइल अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब जॾहिं अल्लाह पाक मूंखे ख़लक़ियो मां अखियूं खोलियूं अल्लाह जे दरबार में ॼाणियमि त हिकिड़ो नूर नज़र आयो जेको 70,000 साल चमकियो थे 70,000 साल गायब थी पियो वियो मुंहुं रखे ज़ाहिर ऐं पोशीदा थींदे गायब थींदे 72,000 मरतबा 70,000 साल बीठो 70,000 साल गायब पर मां उन्हीं सितारे खे 72,000 मरतबा ॾिठो आहे हाणे तव्हां ई अंदाज़ो लॻायो त मुंहिंजी उमिरि घणी हूंदी आमिना जे लाल फरमायो जिब्राइल हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾे उहो सितारो अॼु तोखे ॾेखारियो त सुञाणंदी जी सुनो 72,000 मरतबा जो दीदार थियो आहे कीअं न सुञाणंदुसि आमिना जे लाल पंहिंजे पेशानीअ तां पटको मुबारक थोरो मथे सरकायो त साईं जे पेशानीअ में उहो तारो पे चमकियो अर्ज़ कई मूंखे रब्बे ज़ुल जलाल जो कसम मुंहिंजा महबूब इहो ई सितारो हुयो मदीने जे साईं फरमायो पोइ मूंखे बि अल्लाह जी इज़त जो कसम इहो आसमानी तारो कोन हो मां मोहम्मद जो नूर हुयो हाणे जिब्राइल तूं बि अंदाज़ो लॻा त मुंहिंजी उमिरि घणी हूंदी वो अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे नूर खे दुनिया में मोकिलियो पाक पुश्तन मजा पाक रन मन मजा थींदो थींदो जॾहिं साईं अब्दुल मुत्तलिब जी पेशानीअ में आयो सुभान अल्लाह से अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में आयो जई रात मुझे महबूब जो नूर मुबारक आयो रात जो साईं सुतो पियो ख्वाब तो ॾिसे ख्वाब त मुझे घर में वण मोरी आयो आ वण वधी वञी आसमान सां पहुतो आ साईं वियो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह ख्वाब ॾिठो त मुंहिंजे घर जे अंगण में वण मोरियो आहे वण वधी वधी वञी आसमान सां लॻो आहे उन में 4 तारियूं वञियूं ॿियूं नंढियूं संधियूं ऐं पंध निकिरी आया आहिनि गुल निकिरी आया आहिनि वण जी छांव सॼे जहान ते फैली पई आहे पोइ मां उन वण खे वेझो वञा त ॾिसां वण मूंखां परे हटी थो वञे वरी ॾिसां थो हिकिड़ी जमायत आहे वण सां प्यार थी करे वण सां मोहबत थी करे ऐं ॾिसां हिकिड़ी जमात अहिड़ी आहे जंहिंजे हथनि में तीर तलवारूं नेज़ा भाला वग़ैरह आहिनि उहे उन वण खे वठण जे लाइ आहिनि ख़तम करण जे लाइ आहिनि पर हिकिड़ो अहिड़ो अरबी जवान आहे जंहिंजे हथ में तलवार आहे उन्हनि माण्हुनि खे मिली भॼाए फट करे छॾियो सुबुह थी मूं पंहिंजे पुटनि खे घुरायो त रात मां ख्वाब ॾिठो आहे अजीब मुंहिंजे घर में वण मोरियो आहे पन्ना टारियूं करे आसमान सां वञी टूटी लॻी आहे
उनजी छाव में ॿई जहान सॼो जहान वेठो सुभान अल्लाह इन्हीं जो ताबीर करणो आए को मक्के में पुट चवण लगा बाबा मक्के में चई नहीं ख्वाब जी ताबीर करण वारो कोन्हे पर जे तव्हांजो ख्वाब ज़रूरी आहे त यमन में हिकिड़ी माई रहे थी यमन में उहे तव्हां माई ख्वाबनि जा ताबीर भला कंदी आहे अमीर गरीब फ़कीर बादशाह उन माई वटि ईंदा आहिनि पंहिंजे ख्वाबनि जी ताबीर कराईंदा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सरकार जी आमद महबूब जी आमद दिलदार जी आमद प्यारा मुसलमान भाइरो पुटन अर्ज कयो बाबा यमन में हिकिड़ी माई आ उहा ख्वाबनि जा ताबीर कंदी आ साईं फरमायो ख्वाब ज़रूरी आ उठ संभरायो हलो यमन जंहिं वक़्त में यमन में आया त साईं अब्दुल मुतलिब साईं जो ॾाॾो जेके रब करीम पंहिंजे हबीब जो नूर अता फरमायो साईं जी पेशानी में नूर चमके पियो पाण जितां जितां वञनि पिया वण झुकनि पया पत्थर ऐं माण्हू इस्तक़बाल पिया कनि पर जॾहिं यमन वारे शहर में लथा यमनी ॿाहिरि निकिरी आया वाह जो कदावर जवान आयो आहे वाह जो नूरानी चेहरे वारो आयो आहे वापारियुनि खे वापार विसरी विया तोर करण वारनि खे तोरूं विसरी वियूं ख़रीदारनि खे ख़रीदारी विसरी वई जॾहिं हज़रत अब्दुल मुतलिब जे चेहरे खे ॾिठऊं खलीने खुमार मां जानाज़ कयाऊं नज़र सूरज शाखूं झकियो तूं मारो कमर तारा कते ताए बचा मुझे देखी दे दिल भर तो झको छोन जोहर मुझे जान बजे तजमाल सी साईं पुछा कई तो माई कुछ तुझी माई जो सामू आस्थानो तव्हांखे वठी था हलो तव्हां ताबीर करायो भले हिकिड़े पासे मायूं ॿिए पासे मर्द ॿिन्ही पासनि खां उन माईअ जा मुलाज़िम वेठा चेक करे हे पंहिंजो कोरोना जो अहिड़े नमूने सां लाइनूं लॻियूं पयूं उहे जेके मुलाज़िम ॿ वेठा हुआ उहे चेक करे फीस जमा कराए पोइ उन्हनि खे वरी सर्टिफिकेट ते ॾिनऊं हाणे वञी माईअ खे ॾेखारियो उते वञी ख्वाब बयान साईं अब्दुल मुतलिब मदीने जे साईं जो ॾाढो भी लेन में बीठो लैन खुटंदे खुटंदे जॾहिं हज़रत अब्दुल मुतलिब जो वारो आयो उहो मुलाज़िम उथी बीठो साईं अब्दुल मुतलिब खां पुछई साईं केरु जवान आई कहिड़े इलाइक़े खां आयो आई नालो छा अथई क़ौम कहिड़ी आहे साईं फरमायो अब्दुल मुतलिब मुंहिंजो नालो आहे कुरैशी कबीले खां मुंहिंजो ताल्लुक आहे ऐं मां कुरैशी कबीले जो सरदार आहियां मुलाज़िम नौकर कयो साईं ॻाल्हि ॿुधो तव्हांजे चेहरे में नूर जी लाइट लॻी पई आहे हया शर्म अदब सां भरियो पियो हीअ जेका असांजी माई आहे इन जा कुझु तरीक़ा कानून आहिनि ॾुखिया जे पास पवन त ठीकु आहे न त ॿियो को रस्तो इख्तियार कयो
साईं अब्दुल मुतलिब फरमायो केड़ा माई जा कानून वो मुलाजिम वो नौकर चवण लगो साईं माई जो आर्डर आ जडे को ख्वाब पुछण वारो दरवाजे खां अंदर दाखिल थिए त हेठ झुकी अची झुकंदो मूंसां अची हथ मिलाए मुंहिंजे हथ ते बोसो चुमी ॾे उन खां बाद हटी पोइ ते बीह रहे जडे मां आर्डर कंदुसि पोइ ताबीर ॿुधाए विच में ॻाल्हाए बि न पोइ साईं तव्हां कुरैशी कबीलो मोज़िज़ कबीले जा अमीर आहियो तव्हां झुकंदो साईं फरमाईंदा मां झुकंदुसि भला माई जे हथ ते बोसो न इहो कम बि मूंखां कुझु बाक़ी इन के बदले अगर बटे पैसा फीस में वधाए थी तो मैं वधाए तो मुलाजिम चवण लॻो त मां पहिरीं माईअ खां पुछां मुलाजिम अंदर वियो आहे माईअ खां पुछे थो माई साहिबा पंहिंजे तॾे ते अॼु हिकु अरबी जवान आयो आहे जंहिंजे पेशानीअ में अजीबो ग़रीब नूर पियो चमके ख्वाब ॾिठो अथई पर उहो तुंहिंजे अॻियां झुकंदो कोन हथ कोन मिलाईंदो सिर्फ़ सलाम कंदो बाक़ी ॿिया शर्त सब मंज़ूर माई चयो ॻाल्हि ॿुधो परे खां आयो आहे कुरैशी कबीले जो सरदार आहे जो तुंहिंजे लाइ को शर्त शुरू कोन्हे अमां ईअं हलिया जंहिं वक़्त में साईं अब्दुल मुतलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु माईअ जे कमरे में दाख़िल थियो त माई यकदम पंहिंजे कुर्सीअ तां पंहिंजे तख़्त सां लही अची हेठि बीठी पाण हेठि बीठी चवण लॻी अब्दुल मुतलिब तख्त ते तव्हां वियो त मां भी तव्हांजो ख्वाब ॿुधां साईं फरमायो माई तुंहिंजो आस्थानो आहे तुंहिंजो तॾो आहे असां दुआगी आहियूं पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं साहबा तुंहिंजो तख्ता तू वे मां हेठि बीहो थो माई चवण लॻी अब्दुल मुतलिब जेसि ताईं ख्वाब जो ताबीर कोन थींदो जेसि ताईं तख्त ते न वेठो आई साईं तख्त ते वेठा माई हेठि बीठी हाणे ॿुधा ख्वाब साईं अब्दुल मुतलिब फरमायो मां ख्वाब ॾिठो आहे मुंहिंजे घर जे अंगण में वण मोरियो आहे वण वधी वञी आसमान सां चोटी कई उन में टारियूं निकितियूं उन में गुल आया पन आया हिकिड़ी जमात ॾिसां थो उहा प्यार थी करे वण सां ॿी पार्टी जेका आहे उहा वरी वण खे वढण जे चकर में आहे वण खे ख़त्म करण जे चकर में आ पर ॾिसां थो हिकिड़ो अरबी जवान आ हसीन उन जो चेहरो आ वो तलवार जे ज़ोर ते मुस्लिम मज़हब खे बचाए थो वण खे बचाए मां वण खे वेझो वञा वण वरी पोइते हटे मां अञा वेझो वञा वण अञा पोइते हटे इहो मुंहिंजो ख्वाब आ माई चयो अब्दुल मुतलिब वाह जो ख्वाब ॾिठो अथई वाह जो तुंहिंजो ख्वाब आहे इहो ख्वाब इन ख्वाब में जेको वण तो ॾिठो आहे सो कंहिं आम शहर जो वण कोन्हे बल्कि ही दीन इस्लाम जो वण ही दीन सच्चो दीन
साईं इमाम अहमद बिन हंबल जॾहिं विसाल करे वियो तो ख्वाब में कई बुजुर्ग पुछाई तो साईं कब्र जो हाल अहवाल ॿुधा चइबा ॻाल्हि घणी ही पर रब सां ते थोड़ा कया जो महबूब भी बेमिसाल नहीं तो दीन भी बेमिसाल नहीं इन्हीं के सदके अल्हम्दुलिल्लाह सां उकरी वनी पार थिया। प्यारा मुसलमान भाइरो दीन हे दीन जो वरना साईं अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला नु बुधे पियो भाई हाणे ताबीर शुरू कई आहे इन मन खां मुराद आमिना जो लाला ऐं तव्हां ॾिठो उन में टारियूं गुल फुल इनमें के अल्लाह जा वली वॾे दर्जे वारा के दरमियानी दर्जे वारा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत ये जेके वण में गुल फुल आहिनि ये मोमिन मुस्लमान हूंदा जेके इन्ही दीन के बचाईंदा उनजी दीन जी मदद कंदा दीन ते अमल कंदा उहे आहिनि उहा जमायत जेके वण के प्यार पिया कनि ये इस्लाम जा शहीद हूंदा दीन तां कुर्बानी ॾियण वारा हूंदा असल आशिकन जो सिरन सां कम सव सिरन खां गरो सदो दोस्तां दम ही हॾो ऐं चम घोरियो जान मोहम्मद तां ये वे जवान हूंदा जेके चवंदा त ताल अल्लाह ये शेवा नहीं है बावफाओं का पिया है हमने दूध गैरतमंद माओं का नबी का हुक्म हो तो हम फांद जाए समंदर में दुनिया को माफ कर डाले नारे अल्लाह अकबर में सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर प्यारा मुसलमान भाइरो ऐं पाण माई थी चवे जेके उन वण खे वढण जे लाइ आया ये मुनाफ़िक काफ़िर अबू जहल वारा हूंदा हज़ार हा कोशिश कंदा पर तुंहिंजे पुष्ट मञा आख़िर ज़मान बि अची रहियो आहे जंहिंजो आसमाननि में नालो अहमद हूंदो ज़मीन ते नालो मोहम्मद हूंदो उहो जवान इन दीन खे बचाए वठंदो तूं वण खे वेठो वञी थो वण भॼे थो असल में तव्हांखे इहो दीन ॾिसण नसीब कोन थींदो तव्हां उन दीन अचण खां अॻु में अल्लाह खे प्यारा थी वेंदो भाई ख्वाब ॿुधाए ज़मीन थी हथ करण लॻी उन जूं नौकरियां नौकर आया किन माईअ जे पेरनि जूं तरियूं मलियूं किन मुंहिंजा प्यारा मथे में तेल लगायो ज़ोरड़ा पिया ॾियनि जॾहिं माई होश में आई अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब माई खां पुछो माई तोखे जिन्न जो चक्कर तो कोन थींदो आहे मिर्गी त कान्हे ब्लड प्रेशर हेठि मथे या असांजे अदा ज़िक्रुल्लाह और शुक्र ब्लड प्रेशर की न का बीमारी कि पोही कैफियत कीअं थी चवण लॻी साईं अब्दुल मुत्तलिब मां तोखे ख्वाब ॿुधाए पूरो कयो जेकी जवान जो नूर तुंहिंजी पेशानीअ में आ सो साम्हूं अची तख़्त ते बीठो मूंखे चई माई शाबाश सही वाह 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 जो ताबीर तो ख्वाब जो कयो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कोन जान बचल वे वारे जे दीदा
चेहरे ते नजर पई मुझो होश उॾामी वियो मां बेहोश थी वयसि उन महबूब खे ॾिसी हिकु मां छमवल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे रब थई मारे हर चोक ते रुअंदे रलंदे ॾिठम सही दानो हथले रब थई मारे तो कतरो रद ॾिठो दाना हथले रब थई मारे उन महबूब खे मुंहिंजो छा त साईं जो चेहरो मुबारक विसरणी कोन था लाए त वया मुंहिंजे खे लोरी लाए त वया मुंहिंजे खे लोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां लाए त वया मुंहिंजे खे लोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन सां हाय सुटड़ी हुयसि अलाह से जते सही से जते ओ निटड़ी वठी वयम ज़ोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां कोलनिया ओ पाण से अलाह कोलनिया ओ पाण से छपर छडेरा छोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां सुभान अल्लाह सरकार जी आमद महबूब जी आमद दिलदार जी आमद मक्की ऐं मदनी जी आमद मुज़म्मिल जी आमद मुदस्सिर जी आमद अदियो शाह लतीफ चलो हिच जो घोट लतीफ चैनिया ओ हीअर लाए भयम होरी हीअर लाए भयम होरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां चवण लगी साईं वाह जो तुंहिंजो ख्वाब जॾहिं साईं जो नूर हज़रत अब्दुल्ला जी पेशानी मुबारक में सोणो जवान अॻे हो पर जना खां नूर आयो हज़रत आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा सां ॻाल्हि ॿोल थियल हुई अञा निकाह कोन थियो 15 ॾींहं शादीअ में देर थी त साईं अब्दुल्ला हिकिड़ी घिटीअ मां गुज़रियो माई हिकिड़ी ॾिठी साईं खे सदकी न्यारे ये अब्दुल्ला साईं शादी कंदे मूंसां कोई बहसीन साईं फरमाया त मां पंहिंजे वालिदनि सां मशवरो कंदुसि पोइ तोखे जवाब मथा आई जुमे की रात साईं अब्दुल मुतलब शादी कराए छॾी साईं अब्दुल्ला जी साईं अब्दुल्ला पंहिंजे वालिदैन सां ॻाल्हि की माई खे आसरे में रखियमि त माइटनि खां पुछी पोइ शादी कंदुसि
से अब्दुल मुतलिब चयो त अरब में बि शादियूं करण जो मसलो कोन्हे तो जी दिल चाहे थी तो तू कर न तो जवाब दिया आसरे में हजरत अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु 35 ॾींहंनि खां पोइ जवाब ॾियण आया माईअ जो दरवाज़ो ठुकायूं त माई दर खोलियो साईं जो आऊं आयो आहियां कुते जवाब ॾियो माई जो ॿार निकिती साईं खे हेठि ॾियारे पाउन में पेशानीअ में निहारे कि आऊं तो सां शादी को कि तो पान चयो चवण लगी अब्दुल्ला मां तो ते आशिक फिदा कान हुयसि वो जिसके नूर से तेरी चमकती थी ये पेशानी उसी की थी मैं तालिब और उसकी थी मैं दीवानी मगर मेरा गई महरूम किस्मत मेरी फूटी है सुना है वो तुझसे नेमत आमना ने लूटी है मुंह पे चायो नूर मोहम्मद की अम्मा मां बन पर आमना अम्मा जी भागता कुर्बान वो अमानत होना मुंतकिल थी प्यारा मुसलमान भाइरो अरे अम्मा थी फरमाए त जुम्मे जी रात महबूबन जो नूर मुबारक मुझे बतन में आयो किन 4 दिन लिखियो आहे किन 27 रात मेराज वाली लिखियो आहे रजब साईं जो नूर मुबारक जो मुझे बतन पाक में आयो चई रात आयो सजी रात मुबारक बाद जा आवाज ॿुधंदी रहियसि ऐं आसमान खां गोला नूर जा लही मुझे घर के सलामी करे वापस पिया वञनि सॼी रात गोला ई नूर जा गोला सुबुह जो उथियुसि इन सोच में त रात खां हालाती जाए अलाए छा थियो सोच में जिलो पानी जो रखियमि मथे ते खाली त पानी भरे अचां तोड़ पानी जे ला उते वञा त यादगीर आयो डोल विसरी वियो रस्सी विसरी वई ये सोची जे खूह जे वेझो वियुसि वेझी वयसि ॾिसां थी त ॼण पाणीअ में चुन पइजी पानी झुमरियूं हणंदो वञी किनारे सां ऐं चयाई अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मुखे चयाई अम्मा आमना हाणे तोखे डोल रस्सीअ जी ज़रूरत ई कान्हे मुंहिंजे हबीब जी अम्मा जॾहिं अची डोल रस्सी न आण मां खूह जो पाणी तुंहिंजे सॾ ते कंजनि सां लॻी बीहंदुसि सुभान अल्लाह तू मुझे महबूब की अम्मा आई अम्मा फरमाए थी मां दिलो पानी जो भरे मथे ते रखियो आहे अल्लाह पई त भार महसूस कोन थो थिए पत्थरनि ते कदम पिया अचनि पेर त मूंखे पत्थर कोन पिया लॻनि भेण बंदी पिया वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अम्मा आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी मां पानी खयो पर पाणीअ जो भार महसूस न थिए थो गैबी आवाज आयो आमिना महबूब जी अम्मा तोखे भार कीअं महसूस थींदा जो मलाइक दिले हेठां पर जो पिया हलनि सरकार की आमद, आका की आमद।
जो डालन दिल्ली के केड़ी ताकत आ जने मां घर दे वेठी आए सुबह जो टाइम उठ घोड़ा बकर दुंबा ये सब बकरियूं चरण पयूं वजन पर जिए जो मूते नजर पई त धन जा धन मोटी मुड़े जा के मुबारकूं पिया ॾियनि ऐं चवनि पिया त मां गंज जनी जे गोद में अबोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी ओताक राजा रझी आयो पखियुनि जा वलर उॾामी मुंहिंजे घर ते वेठा उहे मूंखे वाधायूं पिया ॾियनि ऐं छा पिया चवनि त आया आ सठियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसीप पुलव जामसी मुंहिंजा नेसे नेर ठरियाम पोइ गूंदर सभु विसरियाम सुखल शाखूं कढूं अम्मा जी चन अदा जिक्रुल्ला हिकड़ी घिटी उनमें कुछ वेड़ू कुत्ता पाण वटि कुछ गोठ अहिड़ा हूंदा चवंदा कुत्ता असां वटि मथे में बि हिकड़ी गली घिटी कीअं मशहूर मुखे कम पियो मां उन घिटीअ में पई भाईअनि मना कई अम्मा आमना ये कुत्ता ख़राब थई पर मां वञा पई जॾहिं कुत्तनि जी मूं ते नज़र पई भोकिया कोन पुछ लुटकाईंदा मुंहिंजे कदमनि में बीहंदा विया सॼी घिटी परेशान थी वई अम्मा आमना कहिड़ो तावीज़ बदल आहे कहिड़ो धागो ॿधो अथई कुत्ता तोसां पुछनि ई कोन था पाण फरमायूं कुत्तनि खे कहिड़ी ताक़त आहे जो ज़र्रे ज़र्रे जो नबी मुंहिंजे बतन में अची चुको आहे फरमाया जी 9 महीना ये मुबारकूं नबी मुबारकूं ॾींदा रहिया 12 रात रबी लवल की शेर में अम्मा भी ॿुधाए त अंदर लॻल मूंखे त महसूस ई कोन हो त को मूंखे ॿार असां जूं माऊं भेनरूं हमलनि सां थींदियूं त घर भातियुनि खे महसूस थींदो आहे त फलानी खे अम्मा चई 9 महीननि में मूंखे यादि न आहे त कई माई मूंखे चयो अम्मा काऊं महीनो तोखे हमल आहे न जीअं मां हुयसि थी हुई 12 रात ख़बर तॾहिं पई जॾहिं 3 मायूं मूं घुमंदे ॾिठूं अचियूं केरु आयो कुंडी लॻी पई आहे किथां आयूं आयो मके जूं बि कोन छू लॻो हिकिड़ी चयो त मां बीबी हवा आहियां ॿी चयो त मां बीबी मरियम आहियां टी चयो त मां बीबी आसिया आहियां असांखे अल्लाह साईं पंहिंजे महबूब जूं दायूं करे मोकिलियो आहे हूरू आयूं तायूं भी बेमिसाल हूरू भी बेमिसाल अम्मा फरमाती सुबह जो टाइम खरज मिन बतनी नूर मुझे पेट में जो नूर निकतो नूर अहिड़ो नूर जंहिंजी रोशनी में यमन शाम जूं बाड़ियूं वरी अम्मा सोचो के माण्हू तबसरो कंदा त मारियूं मथे ॾिसण में ईंदियूं अम्मा फरमायो मारियूं त ॾिठुमि पर उठनि इन्हनि मुल्कनि में काह पेचया उन्हनि जा नंद बि हिकु जहिड़ा एॾी रोशनी एॾो नूर वरी ॾिसां त पखी पाण में मुबारक
वण वण ॾे झुकी पियो आहे मच्छियूं दरियाउनि में समुंड में ऐं मुंहिंजा प्यारा जानवर उथी पिया उन्हनि मके वारे माण्हुनि जा दर थूना हणी ठुकाए चयो मके वारो जागो जागो आया जागो जाए जाम रसूल जे खुलिया बहरा जो जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा मावी चा मोरिया सब मिली चो साईं जी ख़ुशीअ में जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा अम्ब अनारियूं के वेड़ा फरियो तूं त कंवरा अल्लाह से फरमायो टूटन अंबर के केलन सभिनी फूटन के निकरो मुझे यार जी खुशी मल्हायो मुझे हबीब करीम जे इस्तक़बाल में ॿाहिर निकिरी अचो अंब अनारियूं के वेड़ा फरियो तूं त कंवरा मन टिण वीर वसाया खुलिया चमन चौधर जाए जाम खुलिया बाग बहरा अद जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा सरकार की आमद अली की आमद अमीर की आमद बशीर की आमद बाबा की आमद लब्बैक सभई जानवर उठी पिया सब हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि मुझे महबूब करीम जी अम्मा जी फरमाए जीअं दुनिया जे टके ते पहुतो त अॻ में सच रब हबरी उम्मत उम्मत मौला उम्मत के बख्श कर ऐं मुझे हवाले कर अदा है 15वीं सदी आहे 14 खां अदा कुल्ला जानवर हज़रत याकूब जे पुटनि जो त यूसुफ बघर खाई त हज़रत याकूब अलैहिस्सलाम जंग में टोड़िया फरमायो ओ बघड़ो मुझे यूसुफ के अमर खाधो सभई ॿाहिरि निकिरी विया अल्लाह जा नबी असां ते हराम सच पिया ॻाल्हायो सच तुसीं बिल्कुलु सचा जे ग़लति बयानी कंदासीं ख़ुदा असांजो हशर 14वीं सदी जे मुसलमान सां 14 गुज़री विया 15 जा मुंहिंजे में 43 साल ये भी गुज़री विया 15 जा लीका माण्हू लॻे था अख़बारूं पढ़ूं था अहिड़ा पंजाब सां जूं त बिल्कित ज़मीन फबाइण मां खे कतल कनि पीउ मारे विझनि अहिड़ो दौर अची वियो पर आयूं फज़ीलत वारियूं तूं असां त मुस्लमान आहियूं जहिड़ा बि अबू जेल वारा आया साईं वटि तुसीं तूं तो चवीं त मां अल्लाह जो हबीब आहियां महबूब आहियां अॻियनि नबियनि जी माण्हुनि बेवरमती कई या कुझु उन्हनि खे जबल वसी पिया शकिलूं सूरतूं फिटी वयूं राति जो सुम्हंदा त इंसान सुबुह जो उथनि त भोलना असां त कमी चटा कान कई
पत्थर तो के आया नमाज पढ़ी तो पुष्ट ते ओजरी रखो था असा के देखो पत्थर को लगो अल्लाह के हबीब के मुझे ध्यान रब करीम कुरान नाज़िल मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मुझा बहु हिनन के खुटी खयो अज़ाब बुरी था पर मां छा हेठ तो निहारिया तुझी सूरत पे वो तो एक महबूब जे सर के अज़ाब न तो कयां ये तो बच्चा त प्यान पर मुझा प्यारा काफर हुंदे खुदा इन्हनि जूं सूरतूं फेराए सुभान अल्लाह महबूब जे सर असां सभिनी उम्मतनि में भलारी ख़ैर वारी उम्मत आहियूं पोइ हाणे खणी असां घस छॾियो आहे वादी ॻाल्हि आहे पर पोइ अॼु बि असांजो शुमार फज़ीलत वारी अञा लजपाल रज रखंदो नंगदार नंग रखंदो प्यारा मुसलमान भाइरो हे करम नवाज़ी उन्हनि दुआउनि जी आहे अल्लाह फरमाए तो मुझा महबूब कुछ भी थी वञे तुझी उम्मत जूं शक्लूं हाँ बाक़ी जेकॾहिं को माण्हू बदमज़हब कल मोकिले थो पर उनजो अक़ीदो ख़राब थी थो वञे त हीअ जेके जायूं आहिनि न हितां रब रोशनी खणी पर रोशनी आहे मदीने जे हितां वारी लेकिन रौनक मणिया ख़त्म थी वञे सम्झ अक़ीदे में फ़र्क़ु अक़ीदो दुरुस्त कोन्हे बेड़ियूं बेड़ाए तन जूं बभिया बटी शरीर आ सबको पर लज न थनली सवा हो तनवी कंठी पुजंदा की न की में मुझी उम्र 73 मां 72 घुमराऊं हिकिड़ो हक़ जो इन जे करे असां घटि वधि कोन ॻाल्हाईंदा आहियूं पर पंहिंजी सुन्नत जमात खे सम्झाईंदा आहियूं दादा 72 बेड़ियुनि में बेड़ी पियो हलाई मथां कहिड़े चकर में होश करे हल हंजीड़ा यार बथ जिम बेल बखन सी मथा बगर वारी जमात में वञी बगा तूं ॿाहिर अछो केॾो आई अंदर तुंहिंजो कारो मच्छीअ माओ खाई अञा पियो चवाई त पखी आहियां पिरनि जो ॿाहिरि तूं अंदर में वरी हसद यौम आज़ादी पाकिस्तान मल्हायूं त मुड़के गॾु वेठो खाए ऑफिसर यौम इक़बाल जे मौक़े ते शरीका काइद आज़म जे ॾींहुं मल्हाइण ते शरीका वरी मदीने जे साईं जे हेड़े मीराज दीन जो तरो करी महबूब जे मीराज ला तुंहिंजी फतवा आहे जिते न ढोल धमाको आहे साफ़ सुथरे माहौल में असीं मिठे मुस्तफ़ा जा मुइज़ा बयान कयूं साईं जो ज़िक्र बयान सो वरी बिदत आहे इहो बिदत आहे इन खां वधीक ॿी बदबख़्ती कहिड़ी इन जे करे रब पासो ई ॿियो वरितो त लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन ऐं मोमिनो ऐं ॿुधिया फ़क़ीरो मुंहिंजो अहसान अव्हां ते आहे मुड़ुस माण्हू थी अहसान थी सुभान अल्लाह मां ॿियनि खे ॿुधाई तव्हां मोमिन खे ॿिए ते मयार ॿिए ते मयार कान्हे अवां मोमिननि ते मयार आहे अवां खां मूंखे उमेद आहे त मुंहिंजे महबूब जा जश्न
लाए जो मुझे मुस्तफा जो खैरातूं कजो मुझे महबूब जो खुशियूं मल्हाए जो तो मां अवां खे भी बुलंद कंदुसि तव्हां जा घर भेरा आबाद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अमाम नादी फरमाए इंदे सजदो कयूं उम्मत जे लाइ पिटाई घुरजो फरमाए रात जा पियो रात रख घुरियो ई रात अञा पईया रात अदा अहिड़ी रात अग न घुरी कई में धरे सवाल खवाली आया कई उम्मत जे लाइ अहिड़ी दुआ कान घुरी जहिड़ी दुआ असांजे लाइ मदीने वारो अम्मा सौबिया थी फरमाए जॾहिं मुंहिंजे हथनि में आया मूं बि कई ॿार ॾिठा पर ईंदा त मथा गंजा किथे छिटो पाटो वार या मुकमल न अखियूं पूरियूं पयूं पर मुंहिंजा जॾहिं साईं आया वॾा सुल्फा ताज़ी खणी फिरल अखियुनि में ताज़ो कजल मुर्क मुंहिंजे साईं जे चेहरे मुर्कदा दुनिया में आया मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो जंहिंजे अंदर जंहिंजे तरफ़ साईं पे निहारियो वो फिदा थी तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा हित हैरान हज़ारे मन रुगो तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा हित हैरान हज़ारे मान रुगो कई मस्त थिया बजा मस्तान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर मथे मेहमान हज़ारे मान रुगो असांजे हितां जेकॾहिं चाची फरमाइश अहिड़ो सोणो साईं ॿार बनीअ ते निकिता भागनि हिकिड़ो यहूदी जवान छोकिरो बकरियूं पियो चारे साईं हुन सां वञी हाली हवाली कहिड़ा अवां जा हाल आहिनि तव्हांजे ॻोठ जो कहिड़ो हाल आहे साईं जो ॻाल्हायो साईं जे चेहरे में जो ॾिठाई त दिलि खसजी दिल महबूब खणी विया शाम जो घर आयो पर ख़ुशियूं मौत ख़तम खाइण पीअण ख़तम ॾींहं ॾींहुं अबरो थींदो वञे माइटनि डॉक्टर घुराया शुगर त कान लॻी आहे असांजे बच्चे कीअं ॾींहुं करंदो पियो वञे डॉक्टरनि चेकअप कया शुगर बि कान्हे अंदरूनी बुखार हॾीअ जो बि माण्हू खे ॻारींदो आहे उहो बि कोन्हे हेपाटाइटिस सी जॾहिं जोर जहिड़ो रत न बनाईंदो आहे तब इहा कैफ़ियत थींदी आहे अलाए छा थी वियो असांजे छोकिरे बकरियूं विचारण वञे पियो पर उहे मानीअ वारा मज़ा ख़तम थी विया कुर्ब में जो क़ैद थियो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारनि जी दवा दीदारवा सुभान अल्लाह जन खे फिराक तन खे छा कयूं फीरो फकियूं जीअं विछोड़ो जीअं वधे हे इश्क जो आज़ार
दर्द है ना चो भला ये चाक थे सिर दयो प्या सूर वठ जन हे इश्क जो वापारा इश्क जो वापारा जो कैद थो सोना दवाला बकरियों को चारे घर वेठो अकेलो यारन जूं कचरियूं खत्म थी वयूं चेहरे तां मुर्कूं हटी वयूं लजूं लुड़कण जूं वहन पयूं जे जबल में वेठो आ छांव में उते बकरियूं चरण पयूं ही पियो चवे त आयल ॿारो चो सजन मूंखे यादि पयो है भेनर ॿारो चो पुनल मूंखे यादि पयो भेनर मूंखे यादि पयो है खण ॾिस तेरे पुन्हुअ जो अलामिया ओ लकन मंझिलियो आयल ॿारो चो पुनल मूंखे यादि पयो बकरियूं पयूं रोअन धनार जो पुछण तो जॾहिं खां इहो जवान मिलियो आहे तॾहिं खां तुंहिंजी हालात तब्दील आहे छा थी वियो आहे तीअं जा मां छा कयां हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि पर पोइ बि वीचारी लुटिजी वई अची अहिड़ा कहे वार कयसि कूक करे ओ मुटिजी वई हाज़िकत हज़ारे आया मगर विया ॾिसण सां होश उड़ी यक राह थी सभु चवण लॻा की में वांगे पुटजी वई वरी शाम जो घर माइट परेशान कई दस ॾिनो हेॾा हिकिड़ो हकीम थो रहे ॾाढो माहिर आहे सिर्फ़ नस ॾिसी न बल्कि इहे ॾिसी ॿुधाईंदो हिनखे हीअ बीमारी आहे फीस हुनजी घरी आहे मिड़ी ॿ टे ढोर खपाए पुट जे इलाज जे ख़ातिर उन हकीम खे घुरायूं वॾी फीस अदा कयूं हकीम साहब आयो पाण चई त मां अकेला मां हिनखे पुछंदुसि त कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि कमरे खे बंदि कयाऊं जवान बिल्कुलु ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी चुको हो देलनि खां कलनि ते मुंहिंजा प्यारा नथियुनि जा निशान बनी थी चुका वो हकीम वो तबीब पासे में वेही नौजवान मां तुझी बीमारी खे समझी सच ॿुधा पोइ यार तुंहिंजी दिलि त कोन खणी आहे हिन अखियूं खोलियूं त हकीम कम जो मुंहिंजो जी मुंहिंजी बीमारी पकड़ियो बीमारी झले विधी आहे चयाई हकीम साहब सच थो चवी हाय मूं वांगे न लुटी लो अदियूं इश्क आरी जे हिनर इश्क आरी जे कान ॿुधी सो काथई लामिया कान ॿुधी सो काथई लामिया
रे कुसूर कुठी का कुठीरा अतियूं इश्क हकीम साहब दिल भी वही दिल बर भी वो दिल भी वही दिल बर भी वो आऊं की असा ये सूर बई चाहे मार चाहे जार मूं कयूं मंजूर बई हकीम साहब माइटनि खे घुरायो बीमारी मूं झली आहे हिन जी दिल मदीने जो मीर खणी या साईं ते या ही बोले कम ठहंदो माइट दिल में सड़ी त विया यहूदी हा पुट जे ख़ातिर त मता माण्हू ताना ॾिन साईं वटि विया सोना इलाही ॾींहं खां असांजो छोकिरो जवान आहे तव्हांजी मोहबत में बेक़रार असांखे कोन ॿुधाई अॼु हकीम असांखे बीमारी झले ॾिनी आख़िरी पसार न मानी थो खाए न चवे थो त महबूब जान बि ॾेखारियो महिरबानी कयो तव्हांजो शिकायल आहे साईं पंहिंजे ग़ुलामनि खे फरमाद हल तव्हां मुंहिंजा वॾा आशिक ॾिठा न अॼु हली मासूम जंहिं वक़्त में जान दरवाज़े ते आयो बिल्कुलु बिस्तरे ते ॼण ज़ंजीर पई ये गोश्त खत्म गरी साईं जो अंदर आया एडो कमजोर पर एक दफो इश्क उछारे उठी भीड़ साईं के कदमों में मुस्तफा के कदमों में मुस्तफा के मेरा मजार होता वो खाक पाक होती मैं खाक सार होता कदमों में मुस्तफा के फिलहाल साईं जी भाकुर में आयो खुशी में दिल फस उम्मीद ही कान ही तक मुलाकात सोना हाणे सीने सां लगायो अथई त हाणे पार ते अगे पियो सलाम मोकिलींदो मुंहिंजा हाल हबीब खे सबा सारे कजां ऐबन भरियो आहियाला मुरसल मोन मट जाम जाम हबीब खे सबा सारे कजां कलम कई ऐं रूप यहूदियुनि खे साईं चयो हाणे अव्हां जे कम जो कोन्हे असांजो ग़ुलाम आहे कलमूं पियो थियो इजाज़त ॾियो त मदीने खणे मदीने खणे आया हुस्न कफन छा साईं करीमन पाण नमाज़ जनाज़ो पाण जनाज़े सां गॾु पे विया अखियुनि मां नीर वहनि पिया हज़रत अबू हुरैरा जनाज़े में शरीक जो पर सॼो पेर कोन पिया रखनि पंजनि ते पियो हले मदीने जा साईं हलनि पिया पर सॼो पेर न पिया रखनि ज़मीन अबू हुरैरे अर्ज़ कयो सही तकलीफ़ आहे पर मुंहिंजो तकलीफ़ न आहे मुंहिंजे आशिक़ जे जनाज़े में इलाही मलाइक इसरार कयो रब इजाज़त ॾे त मुस्तफ़ा जे आशिक़ जे जनाज़े कांझी थी अचो साईं जे दीवाने जा एतिरा मलाइक आया जो हाणे गुंजाइश कान्हे सॼे पेर रखियो पाण कबर में बि लाथाऊं पाण हथनि सां कबर में सुमारे कबर खे चयाऊं कबर मुंहिंजे आशिक़ जी तोखे पार
मुझे हिन नंढड़े आशिक खे संभाल जा। वाह वाह वाह। जिंदगी हकीकत में बस उसी ने पाई है, मुस्तफा के कदमों में जिन्हें मौत आई है। दोस्तों मूंखे ॿी जाइ ते वञिणो आहे, टाइम बि थी वियो आहे। बसि पाण खे सुधारियो, नमाज़ पढ़ो, सच ॻाल्हायो, पाड़े ओड़े जो अदब एहतराम कयो, न्याणी सियाणी जो एहतराम कयो, माउ पीउ जी ख़िदमत कयो। अल्लाह तव्हांजा बेड़ा पार। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पीघो लोडायो तहूंदो। चो भी गलो। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पीघो लोडायो तहूंदो। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पीघो लोडायो तहूंदो। मां पंहिंजे बच्चन खे वेंजारे सिंगारे, पोइ खाधी लोटी थी खिले। साईं आशिको मंदर तो बयान तो वेंजारे सिंगारे पारा सुनो, पोइ खाधीअ तो खिलायो तो मदनिया जो पीघो लुटायो हूंदो। अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पीघो लुटायो हूंदो। विधि चीच में चीच तो मेरे सजे में, तो मेरे सजे में। सुभान अल्लाह। बार जॾहिं सिर खंडो हलण ला, पोइ माई हथ में हथ विझी मां उनखे घुमाईंदी फेरे में। आशिक वो मंजर तो बयान। विझी चीच में चीच तो मेरे सजे में, तो मेरे सजे में। वो अरबिया के अम्मा तो घुमायो बूंदो, तो अरबिया जो पीघो लगायो बूंदो। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पीघो लुटायो हूंदो। मुर्शिद जई जो दस्तगीर तई खे नर न लोडो, जंहिंजो अब्दुल कादिर पीर तई खे नर न लोडो। जंहिंजो अब्दुल कादिर पीर तई खे नर न लोडो। यारहीं ॿारहीं करण सवाबा, दुश्मन लाए ही जीअर अज़ाबा, दुश्मन लाए ही जीअर अज़ाबा। जन मिसरियूं विराया खीर तंहिंखे नर न लोडो। मुर्शिद जई जो दस्तगीर तंहिंखे नर न लोडो।
बगदाद शहर दी की निशानी ते उच्चियां लम्मियां चीड़ा बगदाद शहर दी की निशानी उच्चियां लम्मियां चीड़ा तन मेरे पुरजे पुरजे जिवें दर्दी दिया नीरा हुन नीरा दी गले पाके कफनी मैं तो रलसा संग फकीरा बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा